अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु सिंधी में पिक्सलैब में मजलिस जो पेनाफ्लिक्स ठाहिण जे लाइ हाज़िर थिया आहियूं। ऐं पेनाफ्लिक्स ठहंदो आहे कहिड़े तरीक़ेकार सां उहो सॼो असां तव्हांखे ॾेखारींदासीं। सभ खां पहिरियां साइज़ सिलेक्ट कंदासीं। साइज़ खां पोइ हिकु फ़ॉन्ट लिखंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल मजलिस जा फ़ॉन्ट जी सेटिंग कंदासीं। माई फ़ॉन्ट में ईंदासीं। इमेज थर जो फ़ॉन्ट सिलेक्ट कंदासीं। उन खां पोइ मेन जेका स्क्रीन आहे जो उनवान जे हवाले सां उहो मूंॾे अॻु में एडिट थियल आहे। इन जो तरीक़ेकार तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़े रीति इहो मथां जेको प्रोजेक्ट लॻाईंदा आहियूं उहो कीअं सेट थींदो आहे। उन खां पोइ ॿियो टेक्स्ट कंदासीं। सब्जेक्ट मजलिस अज़ा जे हवाले सां साॻियो इमेज थर फ़ॉन्ट इस्तेमालु कंदासीं। इन जो बैकग्राउंड सिलेक्ट कंदासीं। बैकग्राउंड रेड ॾींदासीं त जीअं वाइट कलर में बहितरीनु लॻे। ऐं मजलिस वारो फ़ॉन्ट जेको लिखियोसीं उनखे थोरो सेट करे रोटेट कंदासीं। इनखे फिको कलर ॾींदासीं, बहितरीनु रहंदो। उन खां पोइ ॿियो हिकु शेप सिलेक्ट करे ॿिए फ़ॉन्ट सब्जेक्ट लाइ जॻह ठाहींदासीं। जो कलर ब्लू रखियोसीं। इन जे लाइ वरी फ़ॉन्ट रखंदासीं। फ़ॉन्ट वरी माई फ़ॉन्ट इमेज थर फ़ॉन्ट सिलेक्ट करे सेटिंग कंदासीं। सेटिंग कहिड़ी रीति थींदी आहे, लाइन में सेटिंग थींदी आहे। फ़ॉन्ट जे कॾहिं हिकु पेज मथां चढ़ंदा उन्हनि खे सेटिंग करे हिकु लाइन में आणण जे तरीक़ेकार बि तव्हां ॾिसी सघो था। इनखे थोरो स्पेस ॾींदासीं। हाणे तव्हां ॾिसी सघो था इन जी सेटिंग थी चुकी आहे। ॿियो फ़ॉन्ट सिलेक्ट कंदासीं। जेकॾहिं तव्हां चाहे शेप जे बग़ैर बैकग्राउंड सां बि इन जी सेटिंग थी सघे थी। बैकग्राउंड जी मदद सां इन जी सेटिंग कंदासीं। कलर बैकग्राउंड मां ई खणंदासीं। पहिरियां फ़ॉन्ट जी सेटिंग करे एग्ज़ैक्ट लोकेशन ते बीहारींदासीं। बैकग्राउंड बाय फ़ॉन्ट सिलेक्ट करे सघो था। हाणे तस्वीर खईंसूं जेका तस्वीर जी सूरत में, पर इनखे फ़ॉन्ट थोरो इस्तेमालु बि करे सघो था। इन जो तरीक़ेकार बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। कलर बि चेंज करे सघो था। स्ट्रोक ॾींदासीं त वाइट एंगल सां तमामु बहितरीनु लॻंदो, रेड में वाइट। हाणे ज़ाकिर साहब जी तस्वीर खणंदासीं। इहा कटिंग जेका आहे उहा बि तव्हांखे सम्झाईंदासीं। ऐं ॿीहर असां ही लिखियलु जेको तस्वीर में कयो आहे वरी उनजो कलर वग़ैरह चेंज कंदासीं। उनखे स्ट्रोक ॾींदासीं। शेडो बि तव्हां ॾेई सघो था। उनमें स्ट्रोक मज़ो न पियो करे तंहिं करे शेडो ॾियूं था। शेडो में तमामु बहितरीनु लॻी रहियो आहे। ॿी हिकिड़ी तस्वीर खणंदा। हिन में कुझु शयूं तव्हांखे सम्झाइण जे लाइ तस्वीर खईंसूं त कंहिं ॿिए पेनाफ्लिक्स मां तस्वीर अगरि खणी उन जी सेटिंग तौरु कटिंग कजे ऐं इरेज़र जी मदद सां उनखे कीअं कट कजे उहो बि तव्हां ॾिसी सघो था। जल्दी जल्दी में जीअं वीडियो वॾो न थी वञे तंहिं करे जल्दी जल्दी में इनखे क्रॉप करे वठंदासीं। जेके दोस्त वीडियो ॾिसी रहिया आहिनि बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते लाज़मी क्लिक कंदा। इन खां वधीक सिंधी में जेके तव्हांखे पिक्सलैब जे हवाले सां खोड़ सारियूं वीडियोज़ मिलंदियूं। कंहिं बि दोस्त खे का ॻाल्हि सम्झ में न अचे कमेंट में लिखी सघे थो। इंशाल्लाह उनखे रिप्लाई बि ॾिनो वेंदो, बहितरीनु नमूने गाइड कयो वेंदो। ॿियो मवाद जेको रहियल आहे उहो लिखी असां सेटिंग सां रखंदासीं। उनजो बैकग्राउंड सिलेक्ट कंदासीं।
बैकग्राउंड साइज वधाईंदासीं ऐं जेको तस्वीर जे मथां अचे थो उनखे सेट करे बैक साइड में आणिणो आहे। ईज़ी आहे तमामु। ॿियो फ़ॉन्ट खणंदासीं, फ़ॉन्ट जो बैकग्राउंड सेट कंदासीं, मनकबत खां वारे बराबरी में इनखे रखंदासीं त जीअं बहितरीनु लुक ॾिए। लास्ट वारो लिखंदासीं, लास्ट लाइन जेका मजलिस जो हंधि या लोकेशन वग़ैरह इनखे ब्लैक कंदासीं, वाइट, ब्लैक एंड वाइट में। ऐं खाना तव्हां लॉक बि करे सघो था, जंहिंमें कमु करियो था उनखे गॾो गॾु लॉक कंदा त बाक़ी एडिटिंग बहितरीनु थींदी। हाणे बैकग्राउंड फाइनल जेको असां खणंदासीं, बैकग्राउंड तस्वीरुनि जे हवाले सां जेको तव्हांखे बहितरीनु लॻे। हिकु शइ आख़िरी में रहिजी वई जेका ॿीहर कंदासीं, मिडिल से जी तारीख़ वग़ैरह, ॾींहुं टाइम हिकु ई लाइन में लिखियलु आहे, उनखे ब्लैक कलर ॾींदासीं। ऐं मुकमल तौर ते तव्हां ॾिसी सघो। हाणे फ़ोटो खे एक्सपोर्ट कंदासीं, अल्ट्रा HD में रखिणो आहे। फाइनल लुक बि तव्हांखे ॾेखारींदासीं। उन खां पोइ बहितरीनु सॉफ्टवेयर जो इहो फ़ाइदो आहे, हिन में फाइल तव्हां सेव करे रखी सघो था। उनखे मजलिस दिसंबर फाइनल लुक हाणे तव्हां ॾिसी सघो था। बहितरीनु नमूने जो पेनाफ्लेक्स तयारु थी वियो आहे। जल्दी में ठाहियोसीं। इन खां वधीक बहितरीनु नमूने सां जेतिरी महिनत कंदो ओतिरो बहितरीनु पेनाफ्लेक्स ठहंदो। वॾी महिरबानी। वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु